फरीदाबाद मेहड़ जा रोड रस्ता बहाल करियो। काशीवासिन सियासी समाजी शहरन पारां फरीदाबाद प्रेस क्लब खां सिटी गेट ताईं एहतिजाजी रैली कढी वई। उन मौके ते कामरेड अली चांडियो, गुलाम हुसैन गांचो, बगन बिरोई, गुल हसन बिरोई, शमीर हिंद ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त 2022 जी महाबोध में फरीदाबाद मेहड़ रोड तबाह थी वियो आहे, जेको गुज़िरियल 4 सालनि खां अञा ताईं नए सिरे ठही न सघियो आहे। असां काशीवासी मेहड़ वञण लाइ मुश्किलातुनि जो शिकार आहियूं। असांखे अचण वञण लाइ कलाकनि जा कलाक लॻी वञनि था। हिननि वधीक चयो त सिंध जा समूरा रोड ठही विया आहिनि, पर अफ़सोस त असां जो फरीदाबाद मेहड़ रोड ठही न सघियो आहे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, डीसी दादू ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द फरीदाबाद मेहड़ रोड ठाहे असांजी परेशानी ख़तम कई वञे। ॿी सूरत मेहड़ इंडस हाईवे ते धरणो हयो वेंदो। फरीदाबाद जा रोड रस्ता, फरीदाबाद जा रोड रस्ता, फरीदाबाद जा रोड रस्ता। 5 साल थी विया आहिनि जो रोड रस्ता बहाल न थी सघिया आहिनि। असांजो एहतिजाज जारी आहे। 3 महीननि खां वठी जेकॾहिं बहाल न थिया त नेशनल हाईवे मेहड़ ब्लॉक कंदासीं। असां चूंडियल नुमाइंदनि खे अपील कंदासीं त फौरी तौर ते नोटिस वठो, रोड रस्ता बहाल कयो, न ॿी सूरत में जदोजहद जारी रहंदी। रोड रस्ता, रोड रस्ता